अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तवानी मेज़बान सबीर मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में गाल कंदासीं अॼो के अहम यादगार ऐं तारीख़ी ॾिहाड़े जे हवाले सां, योम तकबीर जे ॾिहाड़े जे हवाले सां 28 मई 1998 अॼोको ॾींहुं उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं पाकिस्तान जो हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो, पाकिस्तान जी अवाम हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो ऐं उन ख़्वाब जी साबिया थी ऐं पाकिस्तान दुनिया जे ख़िते में हिकिड़ो एटमी मुल्क बणिजी उभरियो, एटमी ताक़त पाकिस्तान बणिजी वियो। पाकिस्तान पंहिंजी दिफ़ाई सलाहियत वधाए करे हिकिड़ो मुस्बत पैगाम ॾिनो दुनिया खे। अॼोके ॾींहं जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त अॼोको ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त पाकिस्तान पंहिंजो दिफ़ाई निज़ाम मज़बूत करे पंहिंजो हिकिड़ो वॾो मक़ाम ख़िते में ठाहियो ऐं दुश्मननि खे इहो ॿुधाए छॾियो त पाकिस्तान हिकिड़ो एटमी ताक़त वारो मुल्क आहे, ताक़त रखंदड़ मुल्क आहे ऐं दुश्मन कॾहिं बि पाकिस्तान ते मेरी अख खणी करे नथो ॾिसी सघे। अॼोके ॾिहाड़े जे हवाले सां जिते मुख़्तलिफ़ तक़रीबूं थियूं उते ISPR पारां पिणु पंहिंजो बयानु जारी कयो वियो आहे। उन्हनि समूरनि साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे जिन पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण में पंहिंजो हिसो पती ॻंढियो हो, पाक फ़ौज पारां उन्हनि खे ख़राज तहसीन पिणु पेश कयो वियो आहे। इन ई ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे ज़फ़रुल्ला शेख साहब अॻूणा एम्बेसडर असां सां गॾु आहिनि। ज़फ़रुल्ला साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। ज़फ़रुल्ला साहब, छा चवंदो 28 मई 1998 पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी अवाम जे लाइ, पाकिस्तान जे रियासती इदारनि जे लाइ हिकिड़ो तारीख़ी ऐं यादगार ॾिहाड़ो आहे, छा चवंदो? बिल्कुलु यादगार ॾिहाड़ो आहे। जीअं तव्हां बिल्कुलु चई वियो त इहो जेको असां 28 मई 1998 में जेको असां इहो सिलसिलो कयोसीं, असां जॾहिं न्यूक्लियर कंट्री थी वियासीं, 7हों न्यूक्लियर मुल्क थी वियो, त नेचुरली हर शइ चेंज थी वई। ईअं न आहे त सिर्फ़ु आर्म फोर्सिस जो मोराल हाई थी वियो, नेशन जो मोराल हाई थी वियो, पर टेक्निकली अंदाज़ में बि ॿियो जनरल रेपुटेशन जे लिहाज़ खां, फॉरेन पॉलिसी जे लिहाज़ खां हर फील्ड में जेको बि असांजो पाकिस्तानी जो मोराल मथे थी वियो। ऐं मुबारक छा पर शाबाश ऐं सलाम कयूं था उन्हनि जो जिन इन लाइ वॾी जाखोड़ कई। हुन में असांजे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो मथे नालो आहे। ऐं उहो वक़्तु जेको हुयो उन्हनि में हुननि जूं काविशूं जेके थियूं त उन में बिस्मिल्लाह जेकी थी उहा हिन तारीख़ ते थी 1998 में, जंहिंमें नवाज़ शरीफ़ साहब खे ऐं हुनजी हुकूमत खे सलाम कजे थो। हाणे जीअं बि कयो आहे असां मुल्क में नेचुरली, मां त ॿाहिरि एॾो सफ़ारती सफ़र कयो आहे, कोई 40 साल खनि मां ॿाहिरि रहियो आहियां, डिफरेंट मुल्कनि में रहियो आहियां, पर सच पुछो त जॾहिं खां पाकिस्तान न्यूक्लियर थियो आहे, पर उन खां अॻु बि असांजे फ़ौज जी जेको मुराल हुयो, मैडम मां तव्हांखे सही थो ॿुधायांव त अल्हम्दुलिल्लाह अॼु बि जिते बि असां विया आहियूं, पाकिस्तान पंहिंजी हिकिड़ी उनजी आहे इनफरादियत ऐं उनजी हिकिड़ी तमामु हिकिड़ी पोज़ीशन आहे असांजे मुस्लिम वर्ल्ड में, मथां ई पोज़ीशन आहे। ऐं उनजो सिर्फ़ु कारण हिकु आहे त असांजी फ़ौज अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं उन्हनि खे तमामु ज़बरदस्त फ़ौज ॾिनो आहे। ऐं असांजे फ़ौज खे सलाम कंदा आहिनि, फॉरेनर्स बि कंदा आहिनि। ऐं जॾहिं मां कंहिं ऑफिशियल मीटिंग्स में, कॉन्फ्रेंसिस में, OIC जे इजलासनि में, सेमिनार्स में, जिते मां पंहिंजो सफ़ारती ड्यूटियूं अंजाम ॾिनियूं आहिनि, उन में पाकिस्तान जो हमेशह पोज़ीशन मथां ई हूंदी आहे। ऐं असां हमेशह अॻियनि बेंचुनि ते विहंदा आहियूं ऐं हमेशह जेके बि ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं घणी त हाणे नथा ॿुधाए सघूं टेलीविज़न ते, पर उन में पाकिस्तान जो नालो नंबर 1 आहे, हुयो बि ऐं अॼु बि आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजो जेको आहे पॉलिटिकल थोरो टर्मोइल रहियो आहे, इंशाअल्लाह वक़्त जे हिसाब सां उहो बि सही थी वेंदो। पर हक़ीक़त में जेको आहे हीउ जेको अॼोको ॾींहुं आहे, जंहिंजे लाइ असां पहिरियों दफ़ो मल्हाए रहिया आहियूं, ऐं पंहिंजो जेको आहे जेको मां सम्झां थो त मूंखे जहाँ तक सम्झ में अचे 6-7 असां उन ॾींहुं 28 मई ते असां इहे एक्सप्लोजन थिया हुयासीं, जंहिंमें असां पंहिंजो न्यूक्लियर असां थी वियासीं बाक़ाइदा फॉर्मली। ऐं उन में हिकिड़ो इहो बि हुयो त जेको असांजो पंहिंजो अञा बि मां खुलम खुला चवंदुसि दुश्मन मुल्क जेको हिंदुस्तान आहे, उन बि कया हुया पहिरियों, ऐं पहिरियों उन्हनि कया, बाद में असां कयासीं। त चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु जेको नालो असांजो आहे, हिन जो तमामु वॾो फ़र्क़ु पियो आहे मॉरली ऐं हर लिहाज़ खां वॾो फ़र्क़ु पियो आहे। अॻिते जेकॾहिं को सुवाल मूंखां फॉरेन पॉलिसी जे लिहाज़ खां या मां जेके मिशन्स कयूं आहिनि ऐं इन जो केॾो फ़ाइदो असांखे थियो आहे, उहो ज़रूरु मां हुन ते ॻाल्हाईंदुसि। पर मां सम्झां थो सभिनी खे मुबारकबाद हुजे। ऐं पहिरियों दफ़ो हुकूमत इहो जेको आहे हिन जो पब्लिक हॉलीडे बि कई आहे, त लीडरशिप खे सलाम आहे। ज़रूरु असांखे नौजवान नस्ल खे हर शइ खे ॿुधाइणु खपे त इहो पाकिस्तान जेके आहे इहा अचीवमेंट कीअं वरिती। असांजे जेके शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे या हुनजी टीम जेकी हुई,
कहिड़ियूं कहिड़ियूं काविशूं ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं असांखे इन जेको आहे वक़्त में जॾहिं असां इन जो असां तजुर्बो करे रहियासीं ऐं ॿियनि खे जॾहिं ख़बर पई त केतिरा प्रेशर्स असांजे मथां आया की इहो तव्हां न कयो ऐं ख़ासि करके अमेरिका जे तरफ़ां पर मक़सदु इहो आहे त जेको इहे शयूं जेसि ताईं असांजे नौजवान नस्ल खे न ॿुधायो वेंदो त हुननि खे इहा ख़बर न पवंदी त असांजे लीडरान केतिरियूं क़ुर्बानी ॾिनियूं इन शइ ते अचीव करण जे लाइ। इहो मामूली ॻाल्हि न आहे टू बिकम न्यूक्लियर ऐं उन में जेको आहे उन सां गॾोगॾु जेको आहे उनजो एॾो फ़र्क़ु पियो आहे असांजो असांखे पंहिंजे नौजवान नस्ल खे ॿुधाइणु खपे त हे जेके जंगियूं बि असां विड़ियूं आहिनि या उन्हनि जूं क़ुर्बानियूं केतिरियूं ॾिनियूं आहिनि उन में केतिरो असांजो लॉस थियो आहे ऐं हिन में कंहिं पैसा एतिरा ॾिना कीअं बाक़ाइदा थियो उन वक़्त में कहिड़ा कहिड़ा लीडर्स हुया कंहिं कंहिं असांजी मदद कई कहिड़े नमूने में हीअ असां न्यूक्लियर ते असां थिया आहियूं ऐं हिन में इहा तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे मां तव्हां सां एग्री थो कयां हीअ जेको आहे या तकबीर जेको आहे पहिरियों बि मल्हाइणु खपे हा अलाए छो हुकूमतनि इहा पब्लिक हॉलीडे जी ॻाल्हि न आहे पर पब्लिक अवेयरनेस हिन जी तमामु ज़रूरी आहे। सेमिनार्स हुजणु खपनि ऐं स्कूलनि ऐं कॉलेजनि में हिननि जो बाक़ाइदे सेमिनार्स हुजणु खपनि त असांजी यंग नेशन खे ख़बर पए त असांजा जेके लीडर्स आहिनि उन्हनि ईअं हरूभरू कोन हिन क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि ऐं असांजे अफ़वाह जे बारे में ख़ासि करके ॿुधायो वञे। मां एतिरनि मुल्कनि में वियो आहियां ऐं मां अहिड़ा प्रोग्राम बि अटेंड कया आहिनि जिते उन्हनि जे नेशन खे इहो ॿुधायो थो वञे त असांजे मुल्क जी फ़ौज जेकी आहे जो अॼु फोर फ्रंट जेके विढ़नि था पिया जेके डिप्लोमेटिकली बि हर शइ में विढ़नि था पिया त उन्हनि जी सपोर्ट केतिरी आहे सिविल इदारनि खे केतिरी सपोर्ट आहे ऐं इहा शइ असांजी अवेयरनेस अनफॉर्चुनेटली असांजे स्कूल कॉलेजिस में कोन थी पढ़ाई वञे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे इन जी अवेयरनेस हुजणु खपे। शेख साहब पाकिस्तान ते केतिरियूं ज़िम्मेवारियूं थी वयूं जॾहिं पाकिस्तान हिकिड़ो एटमी मुल्क बणिजी वियो हिकिड़ो ख़िते में वॾो मैसेज वियो इन मैसेज जो केतिरो फ़र्क़ु पियो उन खां पोइ पाकिस्तान जूं बहसियत हिकिड़े एटमी मुल्क बणजण जे लाइ खां पोइ कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं आहिनि जेके वधी वयूं कहिड़ा चैलेंजिस आहिनि जेके वधी विया? तमामु वॾो बोझ अची वियो सिर्फ़ु अकेलो पाकिस्तान जो एज़ अ कंट्री असांजे मां तव्हांखे सही थो ॿुधायांव त असांजी माशाल्ला अॼु मिसाइल रेंज जेकी आहे या असां न्यूक्लियर थी विया आहियूं हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी या न्यूक्लियर जेके आर्सेनल आहे उनखे रखण जो स्टोरेज करण जो उनखे सेफ फूड प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो ॿियनि मुल्कनि सां डील करण जो ऐं उन्हनि खां पोइ असांजे फॉरेन पॉलिसी ते केतिरो इन जो असरु थिए थो ऐं ॿाहिरि बिहेवियर जो कहिड़ो असरु थिए थो अहिड़े नमूने ख़ासि करके जंहिं महिल प्रेशर्स आहिनि न्यूक्लियर कंट्रीज़ जा जेके ख़ासि असांजा दोस्त न आहिनि त इन जी रिस्पॉन्सिबिलिटी तमामु वधी थी वञे ऐं नेचुरली हुन में सिर्फ़ु असांजी फ़ौज न पर असांजे सिविलियन लीडरशिप खे बि तमामु घणो रोल प्ले करणो पए थो। असांजे लाइ एतिरा मिसाल मां ذاتی तौर ते उहो मिसाल एग्ज़ैक्टली कोट नथो करे सघां त जो सीक्रेट्स आहिनि सभई त मां सम्झां थो असां डिप्लोमेट जे मथां मां सफ़ीर बि हूंदो तॾहिं त अहिड़ा शयूं हूंदियूं या डिमांड थी त फलाणा जेके आहिनि त इन जो वॾो फ़र्क़ु थो पए असांजो स्ट्रक्चर बिल्कुलु डिफरेंट थो थी वञे असांजो पॉस्चर असांजी जेको आहे हुन में सॼी जेकी लाइफ टाइम जेकी आहे असांजी पंहिंजे पाकिस्तान जे हर सिविल इदारे जी ख़ासि करके फॉरेन ऑफिस जी उहा बिल्कुलु तब्दील थी वई। वॾी महिरबानी शेख साहब तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन ज़फ़रुल्ला शेख साहब अॻूणा फार्मर एम्बेसडर जेके असां सां गॾु हुआ उन्हनि पाक फ़ौज जे हवाले सां पाक फ़ौज जी जेका हिन वक़्तु साख आहे इन खां अॻु में उन्हनि ॿुधायो त सॼी दुनिया में पाक फ़ौज जे करे जेतिरी उन्हनि जी इज़त थिए थी उन खां अलावा योम तकबीर जे ॾियारे जे हवाले सां उन्हनि ॿुधायो त केतिरा चैलेंजिस हुआ पाकिस्तान उन्हनि चैलेंजिस खे एक्सेप्ट कयो उन खां पोइ 28 मई 1998 ते तमामु घणे चैलेंजिस खे फेस करण बावजूदि तमामु घणे अंडर प्रेशर हुजण जे बावजूदि पाकिस्तान साबित करे ॾेखारियो त पाकिस्तान हिकिड़ो मज़बूत एटमी मुल्क आहे ऐं पाकिस्तान एटमी मुल्क बणिजी करे उभरियो जंहिंसां दिफ़ाई हवाले सां पाकिस्तान जी जेका पोज़ीशन आहे उहा अञा वधीक मज़बूत थी इन हवाले सां जिते अॼु आम जेको आहे सो पब्लिक हॉलीडे मल्हाए पियो वञे त उते ISPR पारां पिणु ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे इन काज में सभिनी हिसो वठंदड़ साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे। अॼोके प्रोग्राम जे सिलसिले खे पिणु जारी रखंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। कितने मिनट हुए?
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हि कंदासीं कुझु सियासी हवाले सां। वाज़ रहे त 6 सालनि खां पोइ नवाज शरीफ पारां हिकु भेरो ॿीहर पार्टी सदारत संभाली वई आहे। 20 जुलाई 2017 ते सुप्रीम कोर्ट पानामा जे हवाले सां केस जो जेको फ़ैसिलो ॿुधायो हो, उन में वज़ीर आज़म अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ न रुगो पार्टी सदारत छॾी हुई, पर उनखे वज़ारत उज़्मा तां पिणु हटणो पइजी वियो हो। 6 सालनि खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर नवाज शरीफ अमली तौर ते न रुगो पार्टी सदारत संभाले सियासी हवाले सां सरगर्म नज़र अचे रहियो आहे, बल्कि इहो पिणु इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त नवाज शरीफ मुल्की मामला पिणु शहबाज शरीफ जी मुल्की मामला हलाइण में पिणु रहनुमाई कंदो ऐं इन खां अलावा पार्टी अंदरि जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे पिणु ख़तमु करण जी कोशिशि कंदो। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं अपोज़िशन खे मुज़ाकरात जी दावत। हिकु भेरो न केतिरा ई भेरा पीपल्स पार्टी ऐवान सदर बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ुदि वज़ीर आज़म शहबाज शरीफ अपोज़िशन खे मुज़ाकरात जी दावत ॾेई चुको आहे। हुकूमत जो चवणु आहे त अपोज़िशन मसइला रोडनि ते एहतजाज ज़रिए हल नथी कराए सघे। अवामी मसइलनि खे हल करण जे लाइ ऐवान में अचिणो पवंदो, ऐवान या पार्लियामेंट जे फोरम खे इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा ॻाल्हि कंदासीं मुल्क में शदीद तरीन गर्मी ऐं अणएलानियल लोड शेडिंग जे हवाले सां। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे इंतहाई सीनियर सियासी अॻवान पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखंदड़ सेनेटर ताज हैदर साहब ज्वाइन किया है। ताज साहब वेलकम, कहती हूँ आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शुक्रिया जी। ताज साहब, सबसे पहले ये बताइएगा कि आप भी बड़े सीनियर सियासतदान हैं और आज जो नवाज शरीफ 6 साल के बाद एक दफा फिर उन्होंने नून लीग की पार्टी सदारत संभाली है, कैसे देखते हैं इस बात को? नहीं, अच्छी बात है, वो फिर से एक्टिव हो रहे हैं सियासत के अंदर और हमें उम्मीद है कि वो मुल्क में ही रहेंगे और सियासत करेंगे। ये तो अच्छी बात है। एक वो फैसला आया था, उसकी वजह से कुछ रुकावट बनी थी। बहरहाल उस जमाने में भी वो पार्टी के सरपरस्त थे और पार्टी की पॉलिसियों में फैसला उन्हीं का होता था, लेकिन सदर होके शायद और ज्यादा बेहतर काम कर सकेंगे पार्टी की तंजीम के सिलसिले में। ताज साहब, आप कैसे देखते हैं कि 6 साल पहले की जो नून लीग थी, जो नवाज शरीफ साहब ने उसकी सदारत छोड़ी थी, और 6 साल के बाद कई तब्दीलियां आ चुकी हैं, पार्टी के अंदर बहुत सारे मामलात होते हैं, तो कितना चैलेंजिंग होगा? या नवाज शरीफ ने अगर जो पार्टी की सदारत संभाली है तो नून लीग की जो पार्टी है उनके अंदर जो मामलात है वो पार्टी ज्यादा मजबूत होगी? नहीं, मेरे ख्याल से तो, और ये कि मेरी समझिए कि बेस्ट विशेस भी यही हैं कि मियां साहब को कामयाबी हो पार्टी को ऑर्गेनाइज करने में, और जो अंदरूनी एक खलफशार पार्टी के अंदर इस वक्त पाया जाता है तो वो जो है ठीक हो जाए, रिजॉल्व हो जाए, और मियां साहब शायद ये कर सकें क्योंकि उनको हर एक लीडर मानता है। ठीक, ताज साहब ये बताइएगा कि पीपल्स पार्टी और नून लीग के मामलात किस तरह आप देख रहे हैं? क्या पीपल्स पार्टी वफाकी हुकूमत में, वफाकी काबीना में शमूलियत के हवाले से जो मुज़ाकरात हैं उन कोई फाइनल नताइज पे पहुंच सकी है, या पंजाब हुकूमत में शमूलियत के हवाले से? नहीं, देखिए, पंजाब हुकूमत में शमूलियत का तो हमारा सेंट्रल कमेटी का था फैसला कि पंजाब इतना बड़ा सूबा है और उसमें जो एडमिनिस्ट्रेशन है उसके अंदर हमें शामिल होना चाहिए। ये सेंट्रल कमेटी का फैसला था, लेकिन उसी सेंट्रल कमेटी में हमने ये फैसला किया था कि मरकजी हुकूमत में हम वज़ारतें कबूल नहीं करेंगे। तो ये जो कुछ इस वक्त बातचीत कर रहे हैं लोग हमारे, तो वो उन्हीं फैसलों के मुताबिक कर रहे हैं कि हमने एक तो ये कि गवर्नरों की पोस्ट थे, ओहदे थे, वो हमने फैसला किया था कि हम ले लेंगे जी। ये भी फैसला किया था कि सूबाई हुकूमत के अंदर शमूलियत जो है हमारी होगी, ताकि मतलब हम बिल्कुल ही बहुत सी चीज़ें जो कि हमारे कारकुनों को और आम लोगों को बराह रास्त असरअंदाज जिन पे होती हैं वो सूबाई हुकूमत के दायरे कार में आती हैं। तो सूबाई हुकूमत के दायरे कार में अगर हमारे कुछ वज़रा बैठे होंगे तो वो उन मसाइल की दादरसी कर सकेंगे, बात सुन सकेंगे, कुछ रिलीफ पहुंचा सकेंगे। ठीक, ताज साहब क्या कहिएगा, पीपल्स पार्टी ऐवान सदर की जानिब से खुद
بلاول بھٹو زرداری کی جانب سے پارلیمنٹ کے اندر اور پیپلز پارٹی کے کئی رہنماؤں کی جانب سے اپوزیشن کو دعوت دی گئی ہے کہ وہ آئیں اور ڈائیلاگ کریں. احتجاج یا روڈوں پہ سیاست نہیں ہو سکتی, عوام کے مسائل کا حل پارلیمنٹ ایوان میں موجود ہے. تو کیا کہیے گا, اپوزیشن ابھی تک اس حوالے سے ایگری نہیں نظر آ رہی؟ دیکھیے, ہمارا ہمیشہ یہی موقف رہا ہے کہ بات چیت ہونی چاہیے, اور خاص طور سے الیکشن سے پہلے جب یہ مسائل کھڑے ہوئے تھے, انہوں نے 2 صوبائی اسمبلیاں توڑ دی تھیں, تو اس کے بعد جس وقت کے بات چیت کی خواہش ظاہر کی گئی پی ٹی آئی کی طرف سے, اور ہمیں بس خدشہ یہ تھا کہ عمران خان صاحب خود اس بات چیت کو سبوٹاج نہ کریں, لیکن یہ کہ جب ہمیں یہ گارنٹی دی گئی کہ وہ بیچ میں نہیں پڑیں گے اور جو مذاکراتی کمیٹی جو بھی فیصلہ کرے گی وہ ان کو قابل قبول ہوگا, تو پھر ہم نے جو دوسری جماعتیں تھیں ان کو بھی قائل کیا کہ بھئی بات چیت کیجئے اور انتخابات کی ایک تاریخ بات چیت کے ذریعے نکال لیجئے. اور وہ بات چیت کامیاب ہوئی تھی ہماری, اور اگر اس پہ ان کے فیصلوں پہ عمل درآمد کیا جاتا تو یہ جو اتنے بڑے بحران ہوئے ہیں یہ نہ ہوتے اور اپنے بالکل اسموتھلی الیکشن ہو جاتا. لیکن پھر جس وقت کامیابی کا اعلان کرنے شاہ محمود قریشی صاحب کو کہا گیا کہ جی آپ اعلان کیجئے, تو ان کو ایک ٹیلی فون آ گیا. ٹیلی فون کے بعد انہوں نے کہا کہ مذاکرات ناکام ہو گئے. تو اگر یہ صورتحال ہو کہ جی مذاکرات کامیاب ہونے کے بعد بھی ناکامی کا اعلان کر دیا جائے, تو پھر اس سے جو نیت ہے وہ صاف ظاہر ہو جاتی ہے کہ نیت مسائل کو حل کرنے کی نہیں ہے بلکہ مسائل کو الجھانے کی ہے. اور جب سے اب تک دیکھ لیں, یعنی سیاست کام ہے مسائل کو حل کرنا, تدبر کے ساتھ, ڈائلاگ کے ساتھ, مشورے کے ساتھ, وہ جو ہیں وہ مسئلے کو الجھائے جا رہے ہیں, اور پھر ایک عجیب سی بات کہتے ہیں جو کہ کسی بھی سیاسی کارکن کی سمجھ میں نہیں آتی کہ ہم مذاکرات اسٹیبلشمنٹ سے کریں گے. تو ہم اسٹیبلشمنٹ کی مداخلت کے ہمیشہ مخالف رہے ہیں, سیاست میں نہیں ہونی چاہیے. لوگوں نے ووٹ اسی بات پہ دیا, لوگوں نے عمران خان صاحب کو ووٹ نہیں دیا تھا, لوگوں نے اسٹیبلشمنٹ کے خلاف ووٹ ڈالا تھا کہ ان کو مداخلت نہیں کرنی چاہیے سیاست میں. اور انہوں نے بیٹھ کے پھر سے وہ شروع کر دیا کہ یہ ہم اسٹیبلشمنٹ سے مذاکرات کریں گے اور سیاسی طاقتوں سے نہیں کریں گے. نتیجہ آپ نے ملتان میں دیکھ لیا کہ لوگ نہیں نکلے ووٹ دینے کے لیے. تاج صاحب, تو کیا بلاول بھٹو زرداری نے جو اس بات کو سیکنڈ کیا ہے, جیسے آپ نے یہ بات کی کہ پی ٹی آئی کو اگر مذاکرات کرنے ہیں, ڈویژن ہو چکی ہے پی ٹی آئی کے اندر خود بہت سارے معاملات میں جو آپ دیکھ رہے ہیں, تو اگر پی ٹی آئی کے اندر جو ملٹری ونگ کے سیاستدان ہیں ان کو ایک سائیڈ کرنا پڑے گا؟ نہیں, پورے ملیٹنٹ ونگ کو ہی, مطلب ان کا ملیٹنٹ ونگ تو طالبان ہے, تو اس کو الگ کرنا پڑے گا, کیونکہ مذاکرات تو پولیٹیکل ونگ لوگوں سے ہوتے ہیں, ملیٹنٹ ونگ لوگوں سے تو مذاکرات نہیں ہوتے. اور ان کا ملیٹنٹ ونگ ہے طالبان. پتہ نہیں طالبان دیش بنانا چاہتے ہیں کیا کر چیز بنانا چاہتے ہیں, سمجھ میں نہیں آتا. تاج صاحب, لوڈ شیڈنگ کے حوالے سے کیا کہیے گا؟ پیپلز پارٹی ظاہر صدر زرداری صاحب ایوان صدر میں بیٹھے ہوئے ہیں اور بڑی اچھی ایکویشن ہے اس وقت نون لیگ اور پیپلز پارٹی کی. اوورال پورے ملک میں اس وقت بدترین شارٹ فال ہے بجلی کی لوڈ شیڈنگ کا, خاص کر کے اگر سندھ کی بات کی جائے تو آج شہباز شریف وزیر اعظم نے یہ بات کی ہے, احکام دیا ہے کہ پورے ملک سے بجلی کی لوڈ شیڈنگ ختم کی جائے, لیکن اگر اسپیسیفک سندھ کی بات کی جائے تو پارا جو ہے 54 تک جا چکا ہے. اس کے باوجود سندھ کے دیہی علاقوں میں بدترین لوڈ شیڈنگ ہے. کیا کہیں گے؟ دیکھیے, ایک طرف تو یہ کہا جاتا ہے کہ ہماری کیپیسٹی استعمال نہیں ہو رہی, ہمارے پاس کیپیسٹی ہے جس کو کہ استعمال نہیں کیا جا رہا. دوسری طرف یہ ہے کہ وہ کہہ رہے ہیں کہ لوڈ شیڈنگ کر رہے ہیں. جی, تو یہ چیز جو ہے, اور پھر وہ کہتے ہیں کہ جو ہمارے آئی پی پیز تھے ان کی ہم کیپیسٹی کے پیسے دے رہے ہیں. تو اگر کیپیسٹی کے پیسے دے رہے ہیں تو ان سے بجلی کیوں نہیں لے رہے ہیں؟
ये सवालात पैदा होते हैं। तो कैपेसिटी के पैसे तो आपने दे दिए, लेकिन जो बिजली वो बना सकते हैं वो बिजली आप नहीं ले रहे और लोड शेडिंग कर रहे हैं। देखिए, इसमें जो मसला है वो ये है कि जो छोटा कंज्यूमर है 50 यूनिट 60 यूनिट वाला, तो वो उसका रेट कम होता है, यानी उससे आप कम टैरिफ पे बिल करते हैं, और जो बड़ा कंज्यूमर है उससे आप बड़े टैरिफ पे आप उसको बिलिंग करते हैं। तो ये उनको महरूम करके देही इलाकों के छोटे कंज्यूमरों के, कच्ची आबादियों के शहरों के अंदर उनको महरूम करके और वो जो बड़े कंज्यूमर हैं उनको सप्लाई करते हैं। यानी डिफेंस में तो लोड शेडिंग नहीं हो रही ना। तो अगर वाकई लोड शेडिंग का मसला है तो चलिए 12 घंटे नहीं तो 2 घंटे यहाँ भी हो जाया करे, लेकिन नहीं, उनको वो सप्लाई करते हैं ताकि जो वही यूनिट जो कि आप गरीब आबादी में या देही इलाके में कम रेट पे बेचते, वही यूनिट आप बेच रहे हैं महंगे रेट पे यहाँ जो अमीरों के इलाके के अंदर। तो अब ये जो है ये खिलाफ कानून है। भाई अगर कोई आपको नहीं दे रहा बिल, आप जाइए और उसका कनेक्शन काट दिए। ये जो कबायली तरीका है कि इज्तिमाई सजा, कि नहीं जनाब यहाँ से पैसे नहीं मिल रहे हमें, तो इस इलाके को हम सप्लाई नहीं करेंगे। उस इलाके में जो भी लोग हैं जो कि आपके बिल अदा कर रहे हैं उनको किस बात की सजा मिल रही है, और कानून उन्हें इस बात की इजाजत नहीं देता। और अभी आपने देखा होगा कल असेंबली के अंदर भी बात हुई है सारी जी, और इसी लाइन पे बात हुई है। तो मेरे ख्याल से कानूनी कार्रवाई करनी चाहिए। ताज साहब, लेकिन कराची के हवाले से, सिंध की राजधानी की कराची के हवाले से बात की जाए तो शर्जील नाम मेमन ने भी जो प्रेस कॉन्फ्रेंस की कि इलेक्ट्रिक ने तो बाकायदा वार्निंग दे दी है कि अगर सिंध ने अपने बकाया जात नहीं दिए तो वो तो मुतल्लिका इदारों की बिजली काट देंगे। नहीं, वो उनकी डिमांड सही है कि अगर कुछ इदारे हैं कि जो इस्तेमाल कर रहे हैं और बिल नहीं दे रहे तो उन्हें बिल देना चाहिए। बहुत शुक्रिया ताज हैदर साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अॻवान ताज हैदर असां सां गॾु हो। यकीनन लोड शेडिंग के हवाले से भी हो को जामे प्लान न ॾेई सघियो, का जामे इहा ॻाल्हि न ॿुधाए सघियो। इन हवाले से वज़ीर आज़म या सिंध जे वॾे वज़ीर पारां स्टैंड त वरितो वियो आहे, पर उन बावजूद अवाम जो इहो अहम मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। केतिरनि इलाइक़नि में सिंध जे 16 खां 18 कलाक लोड शेडिंग कई वञे थी। बिजली जो बदतरीन बहरान आहे। बिजली जी अणएलानी लोड शेडिंग जे करे न सिर्फ़ पाणी जो मसइलो थिए थो, पर इन शदीद जेका गर्मी आहे कहर जी, उन में माण्हुनि जे लाइ अञा परेशानियूं वधी वञनि थियूं। इन ते बि ॻाल्हि ॿोल कईसीं। इन खां अलावा ॻाल्हि कईसीं नवाज़ शरीफ़ जी 6 सालनि खां पोइ पार्टी सदारत संभालण जे हवाले सां, जंहिंजा यकीनन अॻियां हली करे नज़र अची सघे थो इन जा इम्कान आहिनि त नवाज़ शरीफ़ पार्टी जी सदारत संभालण खां पोइ पार्टी खे हिकु दफ़ो ॿीहर मुनज़म करण ऐं मज़बूत करण ऐं पार्टी अंदरि इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण में कुझु जोॻो किरदारु अदा करे सघे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।